अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा अस्समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युनफ़िक़ूना फ़िस्सर्राइ वज़्ज़र्राइ वल्काज़िमीनल ग़ैज़ वल्आफ़ीना अनिन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। लरज़ता हूँ कफन से पर पहनना जरूर है। हो जाता हूँ गमगीन जनाजे को देख कर, लेकिन मेरा जनाजा भी उठना जरूर है। होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतों इस कब्र में रहना जरूर है। मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का ए दोस्त। इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। संग पसी सुरहो न थी मता हो तन पंजो कन्ने, जे हुयूं दर मथे दादलियूं से प्यूं रत रोवन्ने। लखे लोदियूं हितां बानियूं बारो चन्ने, हित थियूं सैयद सैयद कन शल अॻियां सैयद सैयद जवन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाई वसारिऊ माना कोशिश कयो, वसारिऊ माना मेहनत कयो।
वसारिऊ माना ड्रोड़ो इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम। अल्लाह से फरमायो पहिरें नंबर ते तव्हां कोशिश इहा कयो त असांजो रब असांजा गुनाह माफ़ करे। पहिरें नंबर ते मुसलमान खे हिन दुनिया जे जान में इहा कोशिश करणी आहे त दुनिया जो जान छॾियां त पंहिंजा गुनाह माफ़ कराए पहुचे। मौत बरहक आहे, मरणो ज़रूर आहे ऐं गुनाह बि थी वेंदा, गुनाहनि खां बि बची नथा सघूं। इन जे करे अल्लाह से फरमायो मां रब ॾे अचो त पंहिंजा गुनाह माफ़ कराए पोइ अचो, गुनाह मूं ॾे खणी न अचो। खणी त नेकी अचो, नेकी नथा खणी अचो त गुनाह त न खणी अचो। मरण खां बाद मुलाक़ातूं थियनि थियूं, मथे रूह हिक ॿिए सां मिलनि था, हाल अहवाल बि वठंदा। जीअं हितां को कलो वञे दुबई, 5 सालनि खां बाद वापसि मोटंदो त तव्हां हुन खां हाल अहवाल वठंदव। बाबा 5 साल ॻोठ छॾई, अबो अम्मा छॾी, बच्चा ॿार छॾई, भाइर भेनरूं छॾियूं, भला कुझु आंदो बि अथई? त जवाब में चई हाओ 5 एकड़ ज़मीन वतम, घर ठारायुमि, उताक ठारायुमि, गाॾी वतम, ट्रैक्टर वतुम, हेतिरा पैसा बैंक में पिया आहिनि। पोइ तव्हां हुनखे मुबारक ॾींदव, यार मुबारक हुजई, ॾाढो भलो थियो, कुझु कमाए ताईं तुंहिंजो ॿाहिरि मुल्क वञण सजायो थियो। ॾाढो भलो थियो। पर जेकर 5 सालनि खां बाद ख़ाली मोटे, का शइ न आहे, त तव्हां हुन खां पुछा कंदव बाबा 5 साल घर छॾी, अबो अम्मा छॾई, भाइर छॾी, भेनरूं छॾी, बच्चा छॾई, न्याणियूं छॾी, भला कुझु आंदो बि अथई की न? त जवाब में चई यार आंदो त कुझु कोन अथमि, पर शुक्र कयो त बचनि में पहुतो त आहियां, न त खोड़ ॿधा पिया। पोइ बि तव्हां हुनखे मुबारक ॾींदव, यार भलो थियो, भला पहुते त सही बचनि में आहे। पर जेको वञे कमाइण जे लाइ उते ॿधिजी पवे, वञे कमाइण जे लाइ समुंड में ॿुॾी वञे, लाश बि माइटनि खे न मिले, पोइ इन ते मलामत थींदी आहे न। त यादि रखो ॻोठ साले कलेज ॻोठ जा मुसलमानों, जॾहिं तव्हां ई असांजे जिस्म मां ई रूह निकिरी मथे थो वञे, पोइ नेक रूह साले रूह हिक ॿिए सां मिलनि था। चाचे मोहम्मद साले कले जो रूह, हाजी अंब साहब जो, चाचे धणी बख्श जो, पोइ हवाल था वठनि। बाबा ॾे हवाल 50 साल 60 साल दुनिया में रहे, भला का नेकी बि आंदी अथई की न? उते पुछा नेकीअ जी थी। पोइ जवाब तुझी त यार हाओ 7 सालनि खां वठी नमाज़ शुरू कयमि त बर घड़ी ताईं नमाज़ खे छॾियुमि कोन। रमज़ान जो महीनो सर्दी में गर्मी में आयो, रोज़ा बि रखियमि। अल्लाह ताला पैसो ॾिनो, 40-32 ज़कात बि ॾिनमि, 10 लाख 15 लाख हज ते बि ख़र्च करे आयुसि। पाड़े वारनि मिटनि माइटनि सां बि ॾाढो सुहिणो हलियुसि।
हदीस में चे तो पोइ नेक रूह इनखे मुबारक था जन यार मुबारक हुजई तुंहिंजो दुनिया में वञण सजायो थियो भली आहे जी आहे ॾाढो भलो थियो ॾाढो भलो थियो कमाया पर जन महिल ख़ाली थो उते रूह पहुचे छो त जन महिल इहो रूह असांजे जिस्म में आयो त उन वक़्त में नेकिन खां बि ख़ाली हो गुनाहनि खां बि ख़ाली हो हाणे जन महिल इहो रूह निकिरी मथे थो वञे या त नेकियूं ई नेकियूं खणी थो वञे या त गुनाह ई गुनाह या त नेकियूं ई गुनाह ॿई या न नेकी न गुनाह पोइ रूह पुछा था कस ॾेवाल 50 साल 60 साल साले कलो जे ॻोठ में रहे भला का नेकी बि आंदी थे कि न त जवाब ॾिनई यार नेकी त कान आंदी अथमि पर शुक्र कयो जो गुनाह माफ़ कराए तव्हां वटि पहुतो था पोइ बि मुबारक था ॾियनि यार भलो थियो भला पहुते त सही भला ॾे हवाल हाणे हवाल था वठनि हाणे ॻोठ जो हवाल था वठनि सोए रूह मतां तव्हां सम्झो त मरी वियासीं न छुटासीं फलाणे जो ॾे हवाल असां निमाज़ ते वेंदा हुआसीं त टोकूं कंदो हो त छा थो मिले वञे मस्जिद मां निमाज़ कड़ी अनु थी जे निमाज़ी कड़ो चङा आहिनि फलाणे यार जो त ॾे हवाल असां ॾाढ़ी रखीसीं त टोक करे चवंदो हो त ॾाढ़ी कड़ो अनु थी जे ॾाढ़ी वारा कड़ो चङा आहिनि उन जो त ॾे हवाल पोइ ही तो चए यार वो तो मरी वियो वो तो मूंखां अॻे मरी वियो हदीस में अचे तो पोइ नेक रूह अफ़सोस था कनि त शायदि इहो बदिजी पियो सिजीन जेल खाने में हलियो वियो अफ़सोस था कनि शायदि इहो बदिजी पियो तव्हांखे ख़बर न आहे नबी साईं आख़िरी वक़्त में अम्मा फातिमा साईं खे घुरायो साईं जन हुनखे भाकुर पाए कन में सरगोशी कई फबकत अम्मा फातिमा रोई ॾिनो वरी नबी साईं भाकुर पाए अम्मा फातिमा खे वरी कन में सरगोशी कई त अम्मा फातिमा खिली ॾिनो ॿुधो था नी बस साईं जन दुनिया जो जाम छॾे हले विया कुछ वक्त खां बाद अम्मा आशा अम्मा फातिमा खां सवाल कयो पुट फातिमा कायनात में मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद सब खां वधीक मुंहिंजी प्यारी आई त तूं फातिमा आई मुंहिंजो प्यार मुंहिंजी मुहब्बत तोसां आहे अम्मा फातिमा जो सॼो नक्शो नबी से जे मुशाबिह अम्मा फातिमा जो ॻाल्हाइण अम्मा फातिमा जो हलण अम्मा आशा फरमाए थी फातिमा हलंदी मां ईअं सम्झंदी जो मोहम्मद मुस्तफ़ा पियो थो वञे सम्झो सुभान अल्लाह फातिमा ॻाल्हाईंदी मां ईअं सम्झंदी जो मुंहिंजो सुहिणो मोहम्मद थो ॻाल्हाए सॼो मुशाबिह या केॾी प्यारी हूंदी अम्मा आशा पर पुट फातिमा मूंखे हिकिड़ो ॾुख आहे मुंहिंजा महबूब आख़िरी वक़्त में बीमार हुया पोइ साईं जन तोखे घुरायो तोखे भाकुर पातऊं पोइ तोसां कन में सरगोशी कयूं कुझु ॻाल्हायूं पोइ तो रोई ॾिनो वरी तोखे मुंहिंजे साईं भाकुर पातो वरी तोसां कन में कुझु ॻाल्हायूं तो खिली ॾिनो पुट जो खिलण जो त वक़्तु कोन हुयो मुंहिंजो महबूब दुनिया जो जहान पियो छॾे इन वक़्त में तो छो खिलियो
तो अम्मा फातिमा रोई करे अम्मा आशा के फरमायो जी आशा पहिरों दफ़ो जॾहिं अब्बास आई मूंखे भाकुर पातो मूंखे कन में सरगोशी करे चयूं पुट फातिमा तुंहिंजो बाबो मुस्तफ़ा अनकरीब तोखां जुदा थियण वारो आहे तंहिंजे करे मां रोई ॾिनो नबी साईं जी जुदाई को मामूली सदमो अम्मा फातिमा फरमाती सुब्बत अलैया मसाइबुन लव अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया मुंहिंजी अम्मा फातिमा साहब फरमाती बाबे जे जुदाई जे करे अबे मुस्तफ़ा जो ही दुनिया जो जान छॾे आ अम्मा साहब फरमाती मूंखे एॾा ॾुख पहुता एॾा सदमा पहुता जो जेकर उहे ॾुख ई सदमा ॾींहंनि ते अचनि हा त ॾींहं बि रातियूं भॼी वञनि हा इन जे करे साहबा फरमाईंदा साईं जन दुनिया जे जान में आया त सॼो जान रोशन थी वियो अम्मा आमना फरमाती मां मक्के मां शाम जूं माड़ियूं पई ॾिसां नबी साईं जॾहिं दुनिया में आया तो सॼो जान रोशन थी वियो साहबा फरमाईंदा साईं जन जॾहिं ही दुनिया जो जान छॾियो त असां ईअं सम्झोसीं ॼण सॼे जान में ऊंदह थी वई तो खिलियो छो अम्मा फातिमा फरमायो वरी मूंखे अब्बा साईं भाकुर पाए कन में सरगोशी करे फरमायो पुट फातिमा रो न छो त मुंहिंजे खानदान में सभ खां पहिरीं मूंसां मुलाक़ात करण वारी तूं नबी से रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते दुनिया जो जान छॾियो अम्मा फातिमा वरी रमज़ान जी 3 तारीख़ या 6 तारीख़ माना 4 महीननि जो फ़ासिलो पाण फरमायूं पुट फातिमा रो न मुंहिंजे खानदान में सभ खां पहिरीं मूंसां मुलाक़ात करण वारी तूं हूंदीअ इन मां मालूम थियो त मुलाक़ात थिए थी या कान थी नबी से हुनखे फरमायो नी सो मुलाक़ातूं थियनि थियूं कुरान तो फमा अल्लज़ीन ततवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु तय्यिबीन यक़ूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नह कुरान तो फमा जरही नेक बानो साले बानो ई नमाजी तहज्जुद गुज़ार ई मोमिन जन्मल वफ़ात तो करे त हिन वटि भी फरिश्ता अचनि था खुशबूदार रुमाल खणी खूबसूरत सोना पोइ हिन जे पेरनि वठी बीहंदा तव्हां कोन था ॾिसो पर हू ॾिसंदो तय्यिबीन कुरान तो बाबा उनखे मुबारक ॾींदा ख़ुशि थी यक़ूलून सलामुन अलैकुम तुझे मता रब जूं रहमतूं हुजनि बरकतूं हुजनि सलाम ज्यादा उदखुलुल जन्नह या कब्र जी का बाजार मिट्टीअ जो ढेर आहे या कब्र तुंहिंजे लाइ जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग अथई ला खौफुन अलैकुम ड्रिजजा न मौत खां ड्रिजो न कब्र जी सख़्ती खां ड्रिजो न क़यामत खां ड्रिजो न पुलसरात खां ड्रिजो ला खौफुन अलैकुम तुंहिंजे मथां को खौफ न आहे को ख़तरो न आहे वला अंतुम तहज़नून पोयरनि जो भी गम न कजां त मुंहिंजे मरण खां बाद ज़ाल जो छा थींदो बच्चनि जो छा थींदो अबो अम्मा कुराड़ा उन्हनि जो छा थींदो वला अंतुम तहज़नून पोयरनि जो भी गम न कजां छो त तुंहिंजे पोयरनि जो भी अल्लाह मालिक ऐं वारिस अथई
हदीस में अचे थो हिन पेरनि जो बि हिन जे रूह खे चवंदा या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ओ इत्मीनान वारा नफ्स हलिया इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। तो तकलीफूं बर्दाश्त करे, नमाजूं पढ़ी, रोजा रखी, ज़कात खैरात ॾई, कुतर वांगे गब्बा गब्बा थी करे तो रब खे राज़ी कयो। हाणे हलिया त मां रब तोखे पंहिंजो दीदार कराए, पंहिंजी ज़ियारत कराए, जन्नत जे हिंदोरनि में लोॾे करे तोखे राज़ी कयां। तो मूंखे राज़ी कयो, हाणे मां तोखे राज़ी कयां। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। मुझे नेक साले बानन में दाखिल थी, मुझी जन्नत में दाखिल थी। हदीस में अचे तो पोइ हिन जो रूह हिन जे जिस्म मां ईअं थो निकिरे जीअं अटे मां वार निकिरियो, खलीअ जो मुंहुं खोलियो त पाणी निकिरियो। बचड़े खे निंड ईंदी आ, अम्मा जो बुबड़ो दहींदो आ त निंड में अम्मा उन जे वात मां बुबड़ो कढंदी आ, बच्चे खे पतो ई न पवंदो आ। हिन जो रूह बि ईअं निकिरी थो वञे, यार खे पतो ई कोन थो पियो, डिगी वञी जन्नत में थो पहुचे। हिन जो मिसाल ईअं अथव जीअं पिंजरे में पखी हुजे ऐं उहो पिंजरो खां बाग़ में रखो, उते कोयल भी पई थी बोले, बुलबुल भी पई थी बोले, झिरकिन जी भी झिरमिर लगी पई आ, तितरन जी भी तिरतिर लगी पई आ। पोइ पिंजरे वारो पखी पियो पिंजरे खे ठूंगा पाईंदो त मूंखे भी जा मिले त निकिरी वञी आज़ादी सां हिन बाग़ में यारनि सां घुमा। साले कले जे ॻोठ जा मुसलमानो जन महिल ई नेक साले मोमिन निमाज़ी तहज्जुद गुज़ार मरे थो त हिन जे आॾो बि सतनि आसमाननि जा पर्दा खयां था वञनि, जन्नत जा 8 ई दरवाज़ा हिन जे साम्हूं खोलिया था वञनि। पोइ नेकनि सालनि बाननि जे रूहनि खे ॾिसे थो, पखियुनि जी सूरत में पिया था जन्नत जे बाग़नि में उॾामनि। पोइ फ़रिश्ता हिन खे चवंदा हलिया, सुभान अल्लाह। पोइ जीअं पिंजरे जो दर खोलियो त पखी उॾामी वञी बाग़ में पहुतो, ईअं हिन खे चवंदा हलिया त पोइ हिन जो रूह बि हिन जे जिस्म मां पखीअ वांगुरु उॾामी वञी जन्नत जे बाग़नि में थो पहुचे। सचो क़ुरान सचो नबी जो फरमान। दुआ कयो शल असां बि मरूं त ईअं ख़ुशीअ सां खिलंदा वञो। फासिक ऐं फाजिर, काफ़िर, मुशरिक, बेदीन, बेनमाज़ी ओ जंहिं वक़्त में मरे थो क़ुरान थो फरमा इन्नल लज़ीना ततवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम। पुलिस त राशिद जे पोयों बि हूंदी आहे, पुलिस चोरनि जे पोयों बि हूंदी आहे, पर फ़र्क़ु आहे कि न? राशिद महमूद जी इस्तक़बाल जे लाइ, प्रोटोकॉल जे लाइ पुलिस हुन जे आॾो हुन जे पोयां हलंदी आहे, चोरनि खे वरी पकड़ण जे लाइ, सज़ा ॾियारण जे लाइ उन्हनि जे पोयां भॼंदी आहे या न? ईअं जंहिं महिल ही गुनाहगार फासिक फाजिर माण्हू बेनमाज़ी माण्हू मरे थो, क़ुरान तो फरमाए हिन वटि बि मौत जा मलाइक अचनि था, जहन्नम जूं खथियूं बाहि बदसूरत सलाम कोन था वराए। बाबा चोर खे जो पुलिस पकड़ींदी आहे त सलाम वराईंदी आहे, भित टपींदा। यज़रिबून वुजूहहुम वअदबारहुम, क़ुरान तो फरमाए न जे मुंहं में अची ठोशा था हणनि, पुठीअ में ठोशा, मुंहं में। सचो क़ुरान सचो। फरिश्तनि जा ठोशा छा हूंदा, पुलिस जा ठोशा पुॼनि जा?
फरिश्तनि जे ठोंश ते। पुलिस जी मार, एजेंसी जी मार, छा पुॼे उन मार सां? धक था तव्हां कोन था ॾिसो पर हू ॾिसे क़ुरान खे मञो था की न नबी सन जी ॻाल्हि ते यकीन आहे की न इन तव्हां बि सूफ़नि वांगुरु चवंदो त अण ॾिठे ते असांजो ईमान न आहे। भलो ईमान इहो आहे। अलाह चयो, अलाह जे रसूल चयो, सभु सचो आहे। पोइ चवनि था ज़ूक़ू अज़ाबल हरीक़, अञा त 20 रस्ते जी मार अथई, थाणे ते पहुच त तोसां हिसाब उते थी वञे। फरिश्ता बि हिन जे मुंहं में धक था हणनि, ठौंशा था हिनखे हणनि। पोइ चवनि था अञा त 20 रस्ते जी मार अथई, अञा क़ब्र में पहुच, क़यामत में पहुच, उते त तोसां हिसाब जुदा थी वई। पोइ हिन जो रूह पियो थो लिके, ईअं चोर लिकंदो आहे, हिकिड़े घर मां ॿिए घर में, वरी टे घर में, कंहिं महिल केलनि जे बाग़नि में लिकी ईंदो, कंहिं महिल कमंद में लिकंदो वञी। ईअं हदीस में अचे थो हिन जो रूह बि हिन जे जिस्म में लिके थो। वन्नाज़िआत ग़रक़न वन्नाशितात नश्ता। कुरान तो फमा पोइ कंडन वारी काठी कप में विझबी आहे त उन कप खे रोड़ींदी ईंदी आहे। पोइ फरिश्ता बि हिन जे जिस्म मां हिन जे रूह खे रोड़े करे कढनि था, जो मौत जी हिकिड़ी सट में ज़िंदगी जूं ख़ुशियूं विसरी। हिन जो मिसाल ईअं अथव, जे पिंजरे में पखी हुजे ऐं ॿाहिरो ॿिलो विहारियोसि, पिंजरे जो दर खोलियो, इहो पखी निकिरंदो, पिंजरे लिकंदो, सम्झंदो त ॿाहिरि निकिरंदुसि त इहो ॿिलो खाई छॾींदो, आंड्रा कूंड्रा कढी छॾींदो। पोइ हिन जो रूह बि हिन जे जिस्म में लिके थो। ॾिसे थो उन्हनि फरिश्तनि खे, लोही गुर्द उन्हनि जे हथनि में। पोइ पखीअ खे ज़ोरीअ कढिबो, खंभ वंभ हुनजा सभु पटिजी वेंदसि, पियर ई लिकंदो, तव्हां ॿाहिरि कढंदो, हू अंदरि वञी घुसी। फरिश्ता बि हिन जे रूह खे पेरनि मां रोड़े करे कढनि था, वरी गोॾनि में लिकी थो वञे, वरी गोॾनि मां छिके करे कढनि, वरी चेल में लिकी थो वञे, वरी चेल मां छिके करे कढनि त वरी ते निड़ीअ में लिकी थो वञे। कुरान तो फरमाए वन्नाज़िआत ग़रक़ा, जीअं कंडनि वारी काठी कप में विझबी आहे, पोइ काठीअ खे ॿाहिरि कढिबो त कप खे रोड़ींदी ईंदी। पोइ फरिश्ता बि हिन जे जिस्म मां हिन जे रूह खे रोड़े करे कढंदा, जो मौत जी हिकिड़ी सट में ज़िंदगी जूं ख़ुशियूं विसरी। दुआ कयो ते तूं दुनिया जे जान मां वञूं त खिलंदा। ई गरीब, ई मिस्कीन, ई निमाज़ी, ई दीनदार, ई मुवहिद, इहो जरमल मरंदो त हिनखे 2 ख़ुशियूं थींदियूं। घणी ख़ुशी? हिकिड़ी ख़ुशी इहा थींदसि त दुनिया जे जंजल मां मुंहिंजी जान थी छुटे। हज़रत बिलाल आख़िरी वक़्त में खिले पियो, टहक पियो ॾे। घरवारी चयसि बिलाल ख़ैर त आहे, सॼी ज़िंदगी टहक कोन ॾिनी, अॼु टहक पियो ॾी। हज़रत बिलाल फरमायो अॼु 2 ख़ुशियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी आहे त दुनिया जे जेल मां मुंहिंजी जान थी छुटे, ॿी ख़ुशी आहे जो वागदन नलकी मुहम्मद व असहाबा, सुभाणे हिन वक़्त में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा उन जे यारनि सां मुंहिंजी मुलाक़ात थियण वारी आहे।
हदीस में जे तो पोइ हिन जो रूह हिन जे जिस्म मां ईअं थो निकिरे जीअं अटे मूं वार निकिरी, खलीअ जो मुंहुं खोलियो त पाणी निकिरी वियो, पिंजरे जो दर खोलियो त पखी उॾामी वियो। माण्हू चवंदा आहिनि फलाणो हमरा सॼी ज़िंदगी निमाज़ न पढ़ियई पर साहु ईअं निकितो जो न तो ॾिठो न मूं ॾिठो, वैसा वाह जो पिसां जो साहु निकितो, ईअं न आहे। इहो जान ई अलॻि आहे। ई दीनदारी निमाज़ी मुवहिदी तौहीद परस्त ई नेक साले बानो भली महीननि जा महीना सकरात में पियो हुजे, पर मुंहिंजे नबी फरमायो हिन जो रूह ईअं थो निकिरे जीअं अटे मूं वार निकिरी वियो, खलीअ जो मुंहुं खोलियो पाणी निकिरी वियो। ई बेनमाज़ी फाजिर फासिक मुशरिक काफ़िर यहूदी ईसाई भली ओचितो तव्हांजे साम्हूं मरे, पर उन जो रूह ईअं थो निकिरे जीअं कंडनि वारी काठी कप में विझो त कप खे रोकींदी अचे। पोइ वाणिया बि ईअं मरनि था, खोड़ मरी चाह पिया पर ईअं मरी विया, छा पोइ उन्हनि जो साह तव्हां चवंदो त भलो निकितो? इहो न आहे, इहो जान अलॻि आहे बाबा, इहो जान अलॻि आहे। ई फाजिर ई फासिक ई मुशरिक ई काफ़िर ई वॾेरा ई सरदार ई जंहिं महिल मरंदा त हिननि खे ॿ तकलीफ़ूं थींदियूं, घणियूं तकलीफ़ूं। हिकिड़ी तकलीफ़ इहा थींदी कंडियारो जो बंगलो जुदा, हैदराबाद जो बंगलो जुदा, कराची जो बंगलो जुदा, ई बाग ई बागीचा ई ज़मीनूं ई जायदाद, ई गाॾियूं ई सोफ़ा सेट ई पलंग ई कुर्सियूं। मां तव्हां खां पुछां थो एतिरी मिल्कियत छॾणु सवली आहे? असांजी त जलसे में जुती थी गुम थी वञे त घर ते रोंदा था वञूं चङा जुती 200 जी वई आहे। असां ग़रीबनि जी पेंडल साइकिल गुम थी वञे त सालनि जा साल पिया था रोऊं। मां तव्हां खां पुछां थो इहे जो अखियुनि सां एॾी मिल्कियत ॾिसंदा इहे ख़ुशीअ सां मरंदा? हिकिड़ी तकलीफ़ इहा थींदी त भेण मूं सां त काश गॾु कान थी हले, बंगलो बि हिते, ज़मीन बि हिते, गाॾी बि हिते, पैसा बि हिते, जायदाद बि हिते। यकीन थी वेंदुसि त लटा बि लाहींदा, पटको बि लाहींदा, टोपी बि लाहींदा। नबी साईं फरमायो यत्तबिउल मय्यत सलासतु अशिया, इंसान जॾहिं मरंदो आहे त 3 शयूं हुनजे पोयां लॻंदियूं आहिनि, यत्तबिउ आलुहु व मालुहु व अमलुहु। मुंहिंजे नबी फरमायो आल भी पोयां लॻंदो, माल भी पोयां लॻंदो, अमल भी पोयां लॻंदो, फयरजिउ इस्नान। मुंहिंजे नबी फरमायो 2 शयूं बेवफा थी वेंदियूं, माल भी बेवफा, अयाल भी बेवफा। बंगलो भी हिते, गाॾी भी हिते, ज़मीन भी हिते, पैसा भी हिते, मेहूं भी हिते, ढगियूं भी हिते, किन ये हलंदियूं जनाज़े सां। मां हिकिड़ो ज़मींदार ॾिठो 4-4 करोड़ जूं गाॾियूं उनजे बंगले में बीठियूं हूंदियूं। ज़मीन घुमण जे लाइ वेंदो हो त उते हारे नहीं कुड़ में नहीं कमदारनि सां फोन ते ॻाल्हाईंदो हो, शीशो न खोलींदो हो गाॾीअ जो। हितो हारे बीठो आहे, ही हिते गाॾी, हिते बि फोन ते ॻाल्हाए। अरे बाबा शीशो त खोल, चई न शीशो खोलींदुसि त दज़ ईंदी। शीशो खोलींदुसि त गर्मी लॻंदी। पछाड़ीअ में जॾहिं मरी वियो 4-4, 5-5 गाॾियूं करोड़नि जूं बंगले में बीठियूं, पर हुनजो जनाज़ो हिकिड़ी पुराणी मस्दा ते रखियो जंहिं ते पीढ़ीअ ते तव्हां माल ढोईंदा हो। उन मस्दा ते हुनजो जनाज़ो रखी करे कब्रिस्तान पहुचायो।
अरे ये पेजारो वीगो गाड़ी इन ते जनाज़ो रखोसि असां इन ते जनाज़ो कीअं रखबो सच्चो नबी से जो फरमान सच्चो आलो अयाल त घणो उते घर में मोकिलाईंदो अम्मा भी घर में रोई मोकिलाईंदी न्याणी भी मोकिलाईंदी ज़ाल भी मोकिलाईंदी भेण भी मोकिलाईंदी चाची मामी भी मोकिलाईंदी मासी नानी भी मोकिलाईंदी उहे वेचारियूं त घर जे दरवाज़े ताईं भी कोन ईंदियूं जनाज़े गाह ताईं भी कोन ईंदियूं ते घर में ई मोकिलाईंदियूं ईंदियूं जनाज़े गाह कुल्हो भी वेचारियूं कोन पयूं ॾियनि अधु आलो त घर में मोकिलाए वियो बाक़ी पुट हूंदा पोटा हूंदा ॿार हूंदा भाटिया हूंदा सौट हूंदा मासात हूंदा मारोट हूंदा फुफाट हूंदा कब्रिस्तान ते हली करे उहे भी बेवफा थी वेंदा खट भी खसींदा बिस्तरो भी खसींदा इन विछाईंदा उते कब्र में चादर वो गादेलो अजर कभी लाईंदा मौली साहब चवंदो बाबा कंहिं शइ जी इजाज़त कान्हे का बस 9 गज कपिड़े जा 3 गज ज़मीन जा ॾेई करे कब्र जे हवाले करे ईंदा मुंहिंजे नबी फरमायो माल भी बेवफा लोयाल भी बेवफा भला 3 ॾींहं त वेहो कब्र ते वसिय जे लाइ भला 24 कलाक त वेहो अरे बाबा ॿिया कांधी अचे तॾे ते पोता पुट त वेहो आहे पीउ जे कब्र ते कुझु 2-3 मिंट को हिसाब किताब थो थिएसि कुझु त क़ुर पढ़ोसि माना आसानी थिएसि केरु ई नथो वेहे सब चो असांजे सोने नबी सच फरमायो माल भी बेवफा लोयाल भी बेवफा वयबका वाहिद हिकड़ी शे वफादार थव वो अमल थव अमल चङो आ त कब्र जन्नत जे बागन मो हिकिड़ो बाग थव अमल ख़राब आ त कब्र जहन्नम जे खॾनि मो हिकिड़ी खॾ इन भित सां टेक न ॾियो ओ चाचा चवंदा जो त कुराड़नि खे निंड ईंदी कान्हे का त हिते बि सुता पिया टेक छॾियो ओॻिते थी वियो शैतान एॾो हरामी आहे जो क़ुर मजीद जो वाइस थींदो जलसो थींदो दीन जी ॻाल्हि थींदी पोइ थधिड़ा करे खणी निंड कराईंदो त मतां इहो ॻाल्हि ॿुधे थी मतां असरु थिएसि पोइ निंड कराईंदो वाइज़ में जलसे में निंड अचे इहा शैतानी निंड राग में निंड ईंदी आहे सॼी राति तव्हां राग करायो नाच करायो मजाला जो निंड अचे शैतान निंड न कराईंदो चवंदो भली ॿुध टेक ॾेई वेठा हो निंड अचे त वरी बीही माण्हू ॿुधे बीही निंड अचे त हले पियो निंड न कयो वाइज़ में शैतान हरामी आहे चङी ॻाल्हि थींदी त निंड कराईंदो मतां हिन ते असरु थिए तव्हां जेके सुतो पियो जनाब ख्वाजा अबू तालिब थो चए त हिकिड़ी शादी में मां वियुसि उते राग पियो हले दफ़ पिया हलनि नबी साईं नंढड़ा हुया नबी साईं मां जो पंहिंजे भाटे मोहम्मद मुस्तफ़ा खे उते वठी वियुसि त अल्लाह ताला नबी साईं खे निंड ॾेई छॾी जेसि ताईं राग हले पियो तेसि ताईं निंड आई मोहम्मद मुस्तफ़ा खे जाॻ ई नथी त मतां इहो हराम आवाज़ मुंहिंजे कन ते ॿुध में अचे बचपन में अल्लाह ताला नबी साईं खे इन ॻाल्हि खां पाक करे राग में निंड नबी साईं खे कंहिं ॾिनी तव्हांखे निंड नथी अचे राग में माना शैतान हरामी आहे ऐं वाइज़ में पिया था निंड कयो मां राति 2 बजे 2:30 बजे सुतो आहियां वरी मूंखे शहदादपुर टंडो आदम वञिणो आहे मां पियो थो हिते वाइज़ कयां तव्हां वरी निंड में सुता सुजाॻ आहियो की न नाराज़ बि न थी असां तव्हांखे न चवंदासीं मूंखे चओ
निंड न कंदा निंड अचे त वरी बीह किन खे वरी बीठे बि निंड ईंदी त हले असां ॾिठो आहे खोड़ जाइनि ते वाइस हूंदो आहे वीचारियूं कुराड़ियूं घर में हलंदियूं आहिनि पियूं वाइस पियूं ॿुधंदियूं आहिनि त मथां सुम्हूं त निंड अची वञे या वेहूं त निंड अची वञे कुराड़ियूं घर में हलंदियूं आहिनि पियूं वाइस पियूं ॿुधंदियूं आहिनि रात ते राग जो प्रोग्राम कोन्हे नी खटू पे तूं ढोइजनि अलाह रहम करे फनकार न ईंदा भला ईके ते जाइज़ आहे ईको घर में हलाए करे न्याणियूं नाच कनि इहो जाइज़ ईअं न कयो बाबा हिन वक़्तु ई कलनि जो ॻोठ दीनदारी सां मशहूर आहे आलिम बुज़ुर्ग साल 6 महीने साल ते जलसो थे वरी तव्हांजे ॻोठ में वरी को तोहर थे का शादी थे वरी लाॾा सेरा वरी इको घुराए वरी घर में न्याणियूं नाच कनि लाॾा सेरा चवनि ॿिया माण्हू उहे चवंदा भाई कला वाइज़ बि कराइनि जलसा आलिम बुज़ुर्ग मौली ईसा समो पियो ॻाल्हि करे कल्ह टे ॾींहं बदीन वियासीं पोइ चई त हिकिड़ी शादी में वियासीं असांजो शादी में पहुतासीं त घोट असां सां गॾु उते शादी में जो पहुतासीं त वरी घोट जा दोस्त उहे वरी फनकारनि खे वठी आया ठंडो ॼाम जे बग़ैर जीअं त शादी पराई नचे अहमद अड़े भेणा ही छा आहे मां ही मोली वठी आयो आहियां तव्हां वरी इहे फनकार वठी आया आहियो चयो शादियुनि में मुलनि जो कहिड़ो वास्तो आहे शादियुनि में राग थींदो आहे दोल ईंदा आहिनि फनकार ईंदा आहिनि हाणे साईं झेगड़ो थी ॿ पार्टी थी हिकिड़ा शैतान जे पासे ॿिया रहमान जे पासे हिकिड़ा पिया चवनि राग थिए ॿिया पिया चवनि न बाबा हाल मुंहिंजो वाइस हथियार खयो मौली ईसा समूह चए पियो त मां वेठोसि उतां कमु असांखे वेहारियो कमंदो हो छपर छनो उते वेठासीं चयूं साईं वॾो झेड़े जो इम्कान आहे माण्हू मरंदा पोइ मौली ईसा चयो त हाणे ॿई धुरियूं अचो त फ़ैसिलो था पोइ मौली ईसा चयो त हाणे पहिरां ई था कयूं वाइस असांजो वाइस थी वञे पोइ भली सॼी राति तव्हां राग चवरायो फनकार हलायो मौली ईसा समय जी तव्हांखे ख़बर आहे उहो त वॾो हकीम आहे खिलाईंदो बि आहे त रोईंदो बि आहे वाइस जीअं जो शुरू कयईं त मवाली वेठा के सिगरेट पिया कनि के सुल्फियूं पिया जो सटको लॻो पियो सोचई त हाल ई त मां हुननि खे लतीफ़ा ॿुधाया सो सभु मवाली जेके बि हुया फनकार सभु अची वेठा वाइज़ जे आख़िर में मां हुननि खे चयो त हाणे राग भली ॿुधो पर तव्हां वटि पैसा हलाल जा आहिनि या हराम सभिनीनि चयो साईं असां वटि हलाल जा पैसा चई राग हलाल या हराम सभिनी मञो हराम बाबा हर कंहिंखे ख़बर आहे कि न कूड़ ख़राब आहे हर को मञे थो ज़िना ख़राब आहे व्याज ख़राब आहे शराब पीअणु ख़राब आहे हर को अॼोके दौर में मञे थो त हीउ ॾोह जो कमु हीउ गुनाह जो कमु सो मौली ईसा चयो त मां उन्हनि खे चयो त तव्हांजा हलाल जा पैसा आहिनि भली तव्हां राग ॿुधो पर इहो वाइदो कयो त असां रुपयो बि हिननि फनकारनि खे न ॾींदासीं हुननि चयोसीं इहो तव्हां सां वाइदो हाणे मौली साहिब चयो त मां वाइज़ करे वञी उतां कमु वेठुसि हुननि बाजा शुरू कया यकतारा राग जो शुरू कयूं त हुननि जो त क़ुर ते वाइदो थियल हुयो मस्जिद में हिकिड़ो माण्हू बि उथियो न रुपए जे लाइ हुननि जे राग मज़ो ई न कयो बसि हिकिड़ो राग चयूं उन वक़्त में पंहिंजा टपड़ वेड़े हलिया विया त तव्हां असांजी बेइज़ती कई आहे
मौलवी साहब जो तो वरी मूं वटि आया चयोसि फनकार विया हलिया अलाह जो वास्तो तो हली हल वाइज़ सो ॿियो नथा कयो त घटि में घटि एतिरो त कयो हलाल जा तव्हांजा पैसा आहिनि हराम जा त कोन अथव न व्याज जा पैसा अथव रिश्वत जा पैसा अथव ज़ुल्म जा पैसा अथव पोइ भली फनकारनि नाचनि ते शराब ते मौसीक़ी ते राग ते भली लुटायो असांजे न्याणियुनि वटि अधगनि वटि मां त सम्झा थो ही कला सभु ग़रीब मिसकीन पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी था कनि तव्हांजा पैसा हलाल जा आहिनि या हराम जा हलाल पैसे जी निशानी इहा अथव त इहो चङे कम मस्जिद ते मदरसे ते आलमनि ते तालिबनि ते दीन जे कम ते वाइज़नि ते जलसनि ते हलाल जो पैसो इन में ख़र्चु थींदो हराम जो पैसो मौसीक़ी राग नाच गाना फिल्मूं शराब वॾनि माण्हुनि जूं दावतूं इको साउंड इहे सभु हराम जा पैसा ॿियो नथा कयो त एतिरो कयो त जंहिं घर में इहो इको हलंदो न्याणियूं नाच कंदियूं असां हिन घर में भत खाइण जे लाइ न पंहिंजूं न्याणियूं मोकिलींदासीं न पंहिंजा बच्चा मोकिलींदासीं भली भाउ छो न हुजे सौट छो न हुजे मासा छो न हुजे मारोट पुफाट छो न हुजे अॼु हिन मस्जिद में वाइदो कयो त तोहर हुजे शादी हुजे उन में इको ईंदो राग हलंदो लाॾा सेरा हलंदा बेपदगी थींदी असां पंहिंजा बच्चा पंहिंजूं न्याणियूं विढ़ाई न छॾे ऐं हुननि खे सौ सिधो चओ तव्हां सां बिरादरी आहे ठीकु आहे पर असां इन जे करे न ईंदासीं नाराज़ बि न थीजो घर में इको हलंदो फनकार हलंदा लाॾा सेरा हलंदा असां पंहिंजा बच्चा न छॾींदासीं बाक़ी बिरादरी आहे हुनखे 500 रुपया 1000 रुपया मुबारक ॾेई छॾियो बाक़ी इहो चओ असां इन शादी में इहो वाइदो आहे एतिरो तव्हां कोशिशि कंदो त इनशा अल्लाह असांजे ॻोठ मां इहे रस्मूं रवाज इहे ग़लति ॻाल्हियूं जिन में दीन बि तबाह दुनिया बि तबाह इनशा अल्लाह इहो न थी सघंदो एतिरो त तव्हां कंदव नी दीन जे लाइ त दीन ख़ातिर बि रुसो इनशा अल्लाह उन में मज़ो असांजे बिरादरी में खोड़ शादियूं थींदियूं आहिनि मिट माइट मां न वेंदो आहियां न पंहिंजे बचनि खे छॾींदो भली भाउ जी शादी छो न हुजे मां पंहिंजे भाइटनि जी शादी में बि न वियो बाक़ी बिरादरी आहे 500 रुपया 1000 रुपया हुनखे मुबारक ॾींदा हुनखे सौ सिधो चवंदा आहियूं बाबा तव्हां वटि बेपर्दगी आहे हर को माण्हू घर में थो अचे ईका जो तव्हां हलाईंदो ठीकु आहे असां न ईंदासीं पोइ हू ॾुख बि न कंदा दीन ख़ातिर जो रुसंदासीं त हू ॾुख कंदा तव्हां बि उन्हनि खे ईअं चओ बाबा असां दीन ख़ातिर भली तव्हां नाराज़ थियो असां अलाह खे नाराज़ न कंदासीं अलाह जे रसूल खे नाराज़ मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो दोल वारो तो चवे लानत 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 बाजे वारो तो चवे कहते 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 वरी बीन वारो तो चवे घोट ते कुंवार ते ॼाणनि ते जेके आया सॼे राज ते लानत हाणे तव्हांजी मर्ज़ी ही प्रोग्राम रहमत जा भूत जिते राग थो हले उहे लानत जा प्रोग्राम हिननि प्रोग्राम में वेंदा कयो भली अली अकबर सां कावड़ हुजे पंहिंजी के मसला आहिनि ठीकु आहे भला हुन सां नाराज़ थियो पर क़ुर जो वाइज़ थिए जलसो थिए ठीकु आहे असांजो हुन सां कावड़ भत भली न खाइजो पर मस्जिद में जी वाइज़ ॿुधो हुते भली भाउ छो न हुजे हिकिड़ी प्लेट में गॾु छो न खाऊं पर राग हुजे लानत वारो प्रोग्राम हुते न वञो जेका लानत हुन ते वसंदी तव्हां हुते वेंदव तव्हां ते बि साॻी लानत बाबा कंहिंजे मुंहं में जो कारा लॻल हुजे तव्हांजो मुंहुं मिलाईंदो त तव्हांखे बि कारा लॻंदी की न पोइ हुन जो ईको घुरायो राग पियो हले नाच पियो हले न्याणियूं नाच पियूं कनि मां तव्हां खां पुछां थो असांजो पंहिंजा बच्चा उते मोकिलियूं त जेका लानत हुन ते उहा लानत हिन ते जे हुन जे मुंहं ते दांगी मलजी वई त हिन जे मुंहं ते बि तो मलजी वियो सॼो वाइदो कयो मस्जिद में त अहिड़े लानत वारे प्रोग्राम में असां न ईंदा आहियूं बाक़ी बिरादरी आहे ठीकु आहे 500 रुपया 1000 रुपया मुबारक ॾेई छॾियो
अल्लाह से खुद दुआ अला अमल जी तौफीक नसीब फरमाए। एक नात पढ़े ही तो दुआ था।